नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक डिस्ट्रिक्ट पुलिस सर्जन डॉक्टर मुश्ताक अली मैसर पारां सिविल अस्पताल नौशरो फिरोज में मेडिको लीगल ऐं पोस्टमार्टम जे हिक ॾींहं जो वर्कशॉप रखियो वियो, जंहिंमें मर्द तौरे औरत मेडिकल ऑफिसर्स वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते डिस्ट्रिक्ट पुलिस सर्जन डॉक्टर मुश्ताक अली मैसर खिताब कंदे चयो त मेडिको लीगल ऐं पोस्टमार्टम मेडिकल जो हिस्सो आहे, जंहिंखां कॾहिं बि परे नथो रही सघिजे। वो कम हर हाल में डॉक्टर तोड़े डॉक्टराणीअ खे करणु घुर्जे। हिन वक्त असांजा डॉक्टर तोड़े डॉक्टराणियूं उन कम खां खौफ़ज़ादा आहिनि, पर उन में परेशानीअ जी का बि ॻाल्हि नाहे। जेको कम मुश्किल हूंदो आहे उनखे सिखण जी कोशिश कजे त उहो आसान थी वेंदो आहे। ही वर्कशॉप तमाम मेडिकल ऑफिसरनि लाइ पायदार साबित थींदो, छो त इंसान खे सिखण वारे मरहले में आहे ऐं सिखण खां कॾहिं बि आर न करणु घुर्जे। उन मौके ते सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरे वर्कशॉप खे खिताब कंदे चयो त असांजे अस्पतालनि में अक्सर मसइला सही मालूमात न हुजण करे पेश अचनि था। मेडिकल ऑफिसर पंहिंजे सीनियर्स खां पुछण में आर महसूस कनि था, जंहिं करे परेशान थियनि था। उन परेशानीअ खां बचण लाइ ही वर्कशॉप रखियो वियो आहे, जंहिं मां सभिनी खे वधि खां वधि फ़ाइदो हासिल करणु घुर्जे।